ख़बर शामिल कयूं था मोहम्मद सलीम मेमून जी रिपोर्ट मूजिब समाजी तंज़ीम बहार फाउंडेशन पारां धणीबख्श बिरोई ॻोठ में क़ाइम मुंहिंजी अमर लाइब्रेरी में इफ़्तार पार्टी जो प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंमें पीपल्स पार्टी अॻवान केएमसी मेंबर लेला परवीन, इरज मिर्ज़ा, मोहम्मद सचल वधियो, मंज़ूर मेमून, परवेज़ अहमद ॼामड़ो, ज़ुल्फ़कार सियाल, आशिक़ वधियो, मेहरान सचल वधियो, सरमन सचल, ओलह प्रेस क्लब जो सदर मोहम्मद असगर पातणी जो चवणु हुयो त हर कंहिं जे वस जी ॻाल्हि कोन्हे। कराची जे अंदरि केतिराई अरब खरबपति माण्हू रहनि था जेके मिसकीन माण्हुनि सां मिलण ई पसंदि न आहिनि कंदा, न ई उन्हनि खे वेझो अचण ॾींदा आहिनि, जेकी हर ख़ैर जे कम खां घणो परे आहिनि, पर ख़ुदा जंहिंसां राज़ी थींदो आहे उन खां पंहिंजे मख़लूक जी भलाई समेत बेवा औरतुनि, यतीम ॿारनि तोड़े मिसकीन ग़रीब लाचार बेवस बेयारो मददगार बनल माण्हुनि जो सहारो बणाईंदो आहे। समाजी वेलफेयर जे चेयरमैन समेत केएमसी जी मेंबर लेला, ओलह प्रेस क्लब जे सदर असगर पातड़ी ऐं ॿियनि जीएनपी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। मेरा नाम लैला परवीन है और मैं केएमसी की मेंबर भी हूँ और पाकिस्तान पीपल्स पार्टी की जो है अहदेदार भी हूँ। आज बहार फाउंडेशन की तरफ से एक अफ्तार डिनर और तारुफी प्रोग्राम भी था और कुछ सोशल वर्क के हवाले से हमारी कुछ मीटिंग भी थी, तो मैं यहाँ पर आई थी। और चूँकि मैं पहले बहार फाउंडेशन का जो काम कर रहे हैं ऑलरेडी ग्राउंड पे मैं देख चुकी हूँ और माशाल्लाह से बहुत काम कर रहे हैं और इस वक्त तो इंतहाई ज़रूरत है कि इस तरह के काम किए जाएँ। अवाम जो है वो बहुत परेशान हाल है और कुछ ना कुछ मदावा तो होना चाहिए और यही फाउंडेशंस हैं और ऐसे लोग हैं जो फ़लाही काम करते हैं और लोगों की इमदाद करते हैं। और ख़ास तौर पे इस माह में जो एक बाबरकत महीना है, इसमें नेकियां भी समेटते हैं और लोगों के मसले मसाइल, उनकी परेशानियां भी दूर करते हैं। मैं समझती हूँ कि ऐसी चीज़ें और बढ़ानी चाहिए और आगे और काम इनके कामों को आगे बढ़ाना चाहिए। इनके कामों को बढ़ाने के लिए ज़रूरी है कि हम सब मिलकर इनको सपोर्ट करें ताकि मज़ीद लोगों के काम आ सकें और मज़ीद लोगों की परेशानियां दूर कर सकें। इसलिए हम आज यहाँ आए थे और हमारे बहुत सारे मामलात पर बात भी हुई है। इंशाअल्लाह वल अज़ीज़, अल्लाह ने चाहा तो मुस्तक़बिल करीब में हम बहुत सारे प्रोजेक्ट जिसमें आवाम की भलाई होगी वो काम स्टार्ट करेंगे। असां मुसलसिल गुज़िरियल 6 सालनि खां मेडिकल कैंप्स लॻायूं था। जीअं अॼु बि मेडिकल कैंप हुई, उन में असां बग़ैर रंग नस्ल जे माण्हुनि जी ख़िदमत कयूं था। केर बि ईंदो आहे उन खां असां न पुछंदा आहियूं त तूं केरु आहे, कहिड़े मसइले सां आहे, उन जी असां ख़िदमत कयूं था। ऐं बहार फाउंडेशन जो मक़सदु ई जेको आहे ख़िदमत आहे, बहारूं फैलाइणु आहे। त उन सिलसिले में असां अॼु मैडम लैला परवीन खे ऐं इरज भाई खे ऐं उन सां गॾु महिमान जेके आया आहिनि उन्हनि खे असां इनवाइट कयो हुआसीं, दावत ॾिनी हुअसीं त असां जेके हिते कमकार करे रहिया आहियूं उन्हनि खे अचनि ऐं उहो अॼु मां दिलि से गहराइनि सां उन्हनि खे भलीकार चवां थो त उहे आया ऐं मूंखे उन्हनि जे अचण सां तमामु घणो उत्साह मिलियो आहे। त असां गॾिजी जेको आहे सो वरी अञा वधीक जेको आहे सो कमु कंदासीं। शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे मेज़बान जो सचल वधू साहब जो, जीअं अॼु असांखे घुरायो हिते इफ़्तार जो इंतज़ाम कयो। एतिरे ऐं मेडिकल कैंप हुयो अॼु, जंहिंमें तमामु घणो जेको आहे न ग़रीबनि जी हिननि जो मदद कई ऐं हिननि खे फ्री में मेडिकल जी फैसिलिटीज़ ऐं दवाऊं वग़ैरह ॾिनी वियूं। तमामु घणी ख़ुशी थींदी आहे पंहिंजे तौर ते अहिड़ी एक्टिविटीज़ खे ॾिसी करे कि भाई को माण्हू पंहिंजे घरों ख़र्च करे बि ही सभु कमु कनि था। ऐं मां गॾु आहियां हिननि सां, इंशाल्लाह मुंहिंजे हर हवाले सां साकार हूंदो। अस्सलामु वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बस सदाए असां जेका इफ़्तार पार्टी में आयासीं, सचल वधो साहब जी माशाल्लाह मेज़बानी हुई ऐं तमामु दोस्त जेके इहा फ़िक्र खणी आयासीं त असां सभई माण्हू मिली हिकिड़ो अहिड़ो कमु करे ॾेखारियूं जेको असांजी इंसानियत लाइ, असांजे समाज जे लाइ, असांजे पंहिंजे ॿारनि लाइ, अचण वारी सभु असांजी नस्लियूं आहिनि, असांजा ॿार आहिनि। अॼु असां जेको पंहिंजो पोखींदासीं उनजो जेको बि नफ़ो या नुक़सानु थींदो उहो सभु असांखे थींदो। त असां कोशिशि कयूं त असां इन में सभई हिकु थी मिली जुली सभिनीनि जी ख़ैर जे लाइ असां पंहिंजो अहिड़ो किरदारु अदा कयूं, असां हुनजो हिसो ठहूं जंहिंसां हर पासे भलायूं थियनि। साईं बहार फाउंडेशन जी जेका साईं सचल वधो साहब जी टीम जी ख़िदमत आहे, ख़ासि तौर ते ॾुचिड़ियल आवाम जेका आहे, ग़रीब मिसकिन बेपहुच माण्हुनि जे लाइ, उहो हर वक़्तु उन लाइ पाण पतोड़ींदा रहूं था। साईं सचल वधो साहब जी उन में वॾियूं घणियूं ख़िदमतूं आहिनि। असांजो जेको मिशन आहे उहो इहो आहे त माण्हुनि खे का शइ जेको आहे सो ख़ैरात में ॾियण बजाए हुनखे पंहिंजे तरबियत जो हुनरु सेखारियो, रोज़गार जे लाइक़ु कयो त जे हू पाण कमाए सघनि।
ऐं हू जेको ख़ैरात वठण वारो हमेशह उहो आदी थी थो वञे या मजबूरी हुन जो, पर जंहिंखे तव्हां रोज़गार ॾियण जो हुनर ॾींदव, रोज़गार जे लाइ पाण भरो कंदव, त उहो अॻिते हली 5 माण्हुनि ॿियनि जी बि सपोर्ट कंदो।